वडे मां वडो एतराज उर्सन जे हवाले से उर्स जे मुनकरीन जो इहो ही आ त तवां तारीख मुकर्रर था कयो, जंहिंजे करे ही जायज ना है। छोजो कुरान करीम में या हदीस पाक में जह नेक अमल जी का तारीख को वक्त मुकर्रर थियल ना है ऐं तवां पंहिंजे तरफ खां मुकर्रर था कयो त पोइ इहा ज़्यादती थी वई। शरीयत पाक में ज़्यादती करण या खुटाइण जायज़ ना है। तवां तारीख मुकर्रर करे ऐं तवां ज़्यादती करे छॾी आहे, जंहिंजे करे ही तव्हांजो उर्स, तव्हांजो मीलाद, तव्हांजूं यारियूं, तव्हांजा ॿारहा, तव्हांजा टीजा, तव्हांजा चालीहा, तव्हांजा जुमाणा, ये सब तव्हांजा नाजायज़ ऐं हराम लेखिया विया। मुनकरीन इहे चवंदा आहिनि जिन इनकार कयो आहे, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे। उन्होंने समझो तो शायद ही समझन था बस इन्हीं तारीख ते ही जलसो करणो आहे। जेकर इन्हीं का हटी करे असा महफिल कईसी या नंगर कयोसी या ईसाले सवाब कयोसी, असांजो कबूल न थींदो। हरगिज़ इएं ना है, इहो असांजो अकीदो ही ना है। तारीख मुकर्रर करे ऐं ही अकीदो रखूं जेकर इन तारीख का सिवा असां बी तारीख ते जलसो कयोसी त अल्लाह कबूल कोन कंदो। इन तारीख या इन ॾींहं का सिवा असां पंहिंजे मैयत के सवाब पुॼायोसी, अल्लाह कबूल न कंदो। टिजे ॾींहं ते सवाब जेकर पूरो न पुॼायोसी, जुमे रात न पुॼायोसी, 40 ॾींहं न पुॼायोसी, 12 महीने सवाब न पुॼायोसी त अल्लाह कबूल न कंदो। त पोइ इहा तारीख रखण नाजायज़ हुजे, हराम हुजे, इहा ज़्यादती हुजे, बल्कि हिन ही ज़्यादती आहे, न नाजायज़ आहे न हराम आहे। असां पंहिंजी सहूलत जी ख़ातिर इहे ॾींहं या तारीख़ मुक़रर कयूं आहिनि। बाक़ी असांजो अक़ीदो ही आहे त पूरी ज़िंदगी, रुगो मुंहिंजी न तुंहिंजी न, जेतिरी बि दुनिया जी ज़िंदगी आहे, जिंदगी दुनिया ताईं क़यामत ताईं केर केडी महल भी केड़े भी टाइम ते केड़ी भी तारीख केड़ी भी जाई ते को नेक अमल करे पंजे माइट के, पंजे दोस्त के, पंजे मुर्शिद के, पंजे माँ पी के, पंजे के प्यारे के, सजी उम्मत भलारी के सवाब पुजाए, अल्लाह करीम रहीम दुआऊं कबूल करण वारो उहो आहे। मुल्ला ठोड़ू का रब पुछा करे दुआ कबूल कौन कंदो। मुले का पूछू तो मां कबूल कया या न कया। अल्लाह ना मुले जो मोहताज आ, न मवाली जो मोहताज आ, न पीर फकीर जो मोहताज आ, न के दरवेश बुजुर्ग जो मोहताज आ, न मलाइकन जो मोहताज आ, न नबियन जो मोहताज आहे। अल्लाह जेको वणे सो कंदो आ, यफ़अलु मा यशा। अल्लाह जेको घुरंदो आ सो करे ॾेखारींदो आहे। कंजो मोहताज न आहे। ये असांजो अक़ीदो आहे पंहिंजे रब करीम में। तुंहिंजो मुंहिंजो त न आहे, पर हू वलियन जो मोहताज न आहे, हू नबियन जो मोहताज न आहे, हू मलाइकन जो भी मोहताज न आहे। हू खालिका अला कुल शैइन कदीर आहे। हर शे जे मथा जेका रब चाहे उन जे मथा पाण कादिर आहे। हू कदीर आहे, हू मालिक आहे, मालिकुल मुल्क आहे। पूरी कायनात जो मालिक अकेलो रब आहे, हू कंहिंजो मोहताज न आहे। हू बी ॻाल्हि हा त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मुक़र्रबीन खे, पंहिंजनि प्यारनि खे हिकिड़ा मक़ाम ॾिना आहिनि, हिकिड़ा इख़्तियार ॾिना आहिनि, हिकिड़ियूं इज़तूं ॾिनियूं आहिनि, हिकिड़ा मौजज़ा ॾिना आहिनि, हिकिड़ियूं करामतूं ॾिनियूं आहिनि। उहा शइ अलॻि आहे, उहो असांजो अलॻि ईमान तौहीद जे हवाले सां अल्लाह में असांजो ही अक़ीदो आहे त अल्लाह जल जलालुहु कंहिंजो मोहताज न आहे। दुआऊं उहो कबूल फरमाईंदो आहे। कंहिंजी दुआ खे कबूल करण में कंहिंखां मशवरा न वठंदो आहे।
कंहिंखां पुछंदो ना है त का मां दुआ कबूल कयां या न कयां। असां जेकॾहिं 30 ॾींहं ते पहुचायूं, 40 ॾींहं ते सवाब पहुचायूं, 12 महीने सवाब पहुचायूं, जुमे जी रात सवाब पहुचायूं, तभी अल्लाह पहुचाईंदो आहे, कबूल फरमाईंदो आहे। पर जेकॾहिं असां 5 ॾींहं ते पहुचायूं, 15 ॾींहं ते सवाब पहुचायूं, अंगारे जी रात सवाब पहुचायूं, असां 6 महीने पहुचायूं, 2 महीने पहुचायूं, हर रोज असां ख़त्मो महबूब जी सॼी उम्मत खे पुॼायूं त अल्लाह ताला हर रोज असांजी दुआ कबूल फरमाईंदो आहे। वॾे मां वॾो एतराज़ इन्हनि मौलवियुनि मुल्लनि जो इहो हूंदो आहे त बाबा हिननि तारीख़ मुक़रर कई आहे जंहिंजे करे ही हराम आहे, तारीख़ के भी समझो वने। असा इन्ही जे करे तारीख़ मुकर न कदा हरू भरू इन तारीख़ ते सवाब पहुचंदो। असा जो मकसद आ सवाब पुजाएं। अवा जेतरा भी ते मस्जिद शरीफ में आयो, अवा के मस्जिद शरीफ में अचण ते विख विख खणन ते अल्लाह तवा के अजर अता फरमायो आहे। वरी जैसी तई वेठा हुंदो तवा के अल्लाह सवाब प्यो पहुंचाईंदो। वेहण का बाद तवा तिलावत बुधी उन जो सवाब अलग, नातू बुधव अलग सवाब, वाइजो नसीहत बुधो था अलग सवाब, नमाज पढ़ंदो अलग तवा के सवाब मिलंदो। आई उन का बाद नमाज जो इंतजार करे रहा आयूं त असा नमाज भी पढ़ंदासी, इनी जो अलग सवाब हाने शुमार कयो तो रब तवा के घणो तो सवाब अता फरमाए। छा तहां जेका सुभान अल्लाह था चो इन जो सवाब तवा के कोन मिलंदो? इन जो भी सवाब तवा के मिलंदो। इने सुभान अल्लाह चवण जो सवाब, दुरूद और सलाम पढ़न जो सवाब, उलमा जो दीदार कंदो सवाब, हाफिजन जो दीदार कंदो सवाब, बुजुर्गन जो दीदार कंदो सवाब, काबे दे मुंह कयो वेठायो सवाब, वेठा सलातू पढ़ो सवाब। अले केतरो असा के सवाब मिलियो। हाँ एतरो जको असा के सवाब मिलियो, असा जो सब सवाब अल्लाह के दार्ज कयो तो या अल्लाह जको भी तो असा के सवाब दिनो मिठे महबूबन करीमन जे वसीले सा हथारो हजरत पीर बादशाह पीर दस्तगीर जे कुल वलियन जे सदके मुर्शिदन करीमन जे तरीके सा ही असा जो सजो सवाब हजरत साईं खलीफा मौलाना करम अली अलैहि रहमत जी रूह पुर फतूह के पहुंचाए। अल्लाह ताला यो सवाब उस ताईं पहुंचाए छॾींदो। असांजे अचण वेहण ॿुधण ॾिसण खाइण पीअण असांजे ॻाल्हाइण असांजे पढ़ण पढ़ाइण इहो सभु सवाब अल्लाह ताला उन्हनि खे पहुचाए छॾींदो। मक़सदु असांजो इहो ई आहे। पोइ जेॾी महिल बि तव्हां कयो उर्स कयो अल्लाह सुब्हानहू व तआला क़बूल फरमाइण वारो आहे। कबूल फरमाइण वारो आहे। इन मकसद सां ही अॼु असां खलीफा साईं अलैहि रहमत जे ईसाले सवाब जे लाइ असां बारहो कयो आहे, उर्स मुबारक कयो आहे। कबूल करण वारो अल्लाह जल जलालुहू आहे। ऐं उनजे बच्चन खे उनजे खिदमतगारन खे रब्बुल आलमीन उन जो अजर अज़ीम अता फरमाए। आमीन चओ दोस्तो। अल्लाह जा वली सगोरान औलिया इकराम जे शान में तव्हां तकरीरूं बार बार ॿुधियूं आहिनि। अॼु बि मुख़्तसरन मां कुझु अर्ज़ करण चाहियां थो। सभई साथी मुसा गॾिजी बे आवाज़े बुलंद हे प्यारो दुरूद शरीफ पढ़ंदा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अल्लाह करीम जल्ल जलालो इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह। थोड़ा बुलंद आवाज सां सुभान अल्लाह। जेतरी जमायत एतरो आवाज अचण खपे।
माशाअल्लाह। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, खबरदार बेशक अल्लाह तबारक व तआला जा दोस्त ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो खौफ न आहे, वला हुम यहज़नून, नकी गमगीन थींदा। यह है अल्लाह से वलियन जो शान बयान कयो, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो खौफ न आहे, न कॾहिं गमगीन थींदा। ही वलियन जो शान। औलिया वली जी जमा, वली माना दोस्त, अल्लाह जो दोस्त। ओ अल्लाह जो दोस्त थींदो केरु आहे? अल्लाह जल्ल जलालू उन्हीं जी सुञाणप ॾिनी आहे असांखे त मुंहिंजे वलीअ खे सुञाणो, मुंहिंजो दोस्त केरु आहे, मुंहिंजे वलीअ खे सुञाणो। अल्लाह साईं पंहिंजे वलीअ जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि ऐं निशानियूं बि ॿ ॿुधायूं आहिनि, वधीक ड्रेग कान थी आहे। ही ॿ निशानियूं जंहिंजे अंदरि ॾिसो रब थो फरमाए त उहो मुंहिंजो वली आहे। उहो मुंहिंजो वली आहे। ॿ निशानियूं आहिनि, ॿ निशानियूं गौर साण ॿुधो त अल्लाह साईं उहे कहिड़ियूं निशानियूं ॿुधायूं, पोइ उन्हनि खे सम्झूं असां। ही फितनन ऐं फसादन वारो दौर आहे, कूड़ ऐं ठगी वारो दौर आहे, चालाक बाज़ी जो दौर आहे। खोड़ माण्हू वलियन वारी सूरत ठाहियो, मशाइख़ किराम वारी सूरत ठाहियो, बुजुर्गन वारी सूरत ठाहियो, दुनिया के लुटी नहीं फुरे रहा है। वो पंजो पान के वली था ज़ाहिर का असां खुदा जा वली आहियूं, असां बाबा पुहतल आहियूं अल्लाह ताईं। हिकिड़ा वरी चवंदा असां अल्लाह खां बि अॻु कढी विया आहियूं, अल्लाह खां बि अॻु कढी विया आहियूं। बारा गुमराह सही नमूने सां अॼुकल्ह मोबाइल जो दौर आहे। मोबाइलनि में रोज तकरीबन औलिया इकराम तसव्वुफ जे फकीरन बुजुर्गन के ख्वार करण जे लाइ अहिड़ा जाली पीर जुड़तू मशाइख हथ ठोकिया, जिनके न इस्लाम जी खबर न ईमान जी खबर, एड़न माण्हुनि खे पकड़िन था, वो कंहिंखां बुराई कंदे, बुछड़ाई कंदे, रिश्वत वठंदे, माल वठंदे, कंहिंखे ठगींदे, गलत कम कंदे एड़ा पकड़ा था वञनि। मोबाइल ते वीडियो अची रही न बाबा, ही बुजुर्गन जो हाल आहे, ही सूफियन जो हाल आहे, ही बुजुर्गन जो हाल आहे, ही अल्लाह वारन जो हाल आहे। माण्हुनि खे अल्लाह जे दोस्तन खां परे कयो थो वञे त दरगाहन वारा हाणे सभई ईअं आहिनि, ही अल्लाह जा फकीर सभई ठग आहिनि। अल्लाह जे बानन के अल्लाह जे दोस्तन खां परे कयो थो वञे। एड़ा जाली ऐं जुड़तू पीर ॾेखारे माण्हुनि जे दिलनि मंझां औलिया इकराम जी अज़मत के कढियो पई थो वञे। पोइ असांजा नौजवान बि इन्हनि ॻाल्हियुनि ते अची विया। वरी कुझु के एड़ा मुला बि निभागा अची विया आहिनि, मिर्ज़े जहिड़ा औलिया इकराम जे खिलाफ पिया बकवास कंदा आहिनि, पिया ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे ख़ुदा जी मार पई अथसि, अंदरि पियो आहे। औलिया इकराम जे खिलाफ पिया ॻाल्हाईंदा आहिनि। खोड़ जा फॉलोअर वरी चवंदा आहिनि बाबा या त का शइ न आहे, बाबा बाबे त कोई शइ नहीं। वो तो उर्दू वारा चवंदा, हाणे वरी सिंधी बि चवंदा त पी त का शइ न आहे, कंहिंजो पी आहे ई कोन को, पाण जा आहियूं। बहरहाल दुनिया जे अंदर यो
तरीक़ो फैलायो वञे पियो अल्लाह वारनि खां परे कयो पियो वञे त अल्लाह जा वली आहिनि ई कोन। लेकिन रहंदी दुनिया ताईं अल्लाह जा वली थींदा रहंदा। अबा तुसा अपने वरणे को बुधा होसी त बा इह धरती ते जैसी तई हिकड़ा भी अल्लाह अल्लाह करण वाला होसी तैसी तई क़यामत कान आसी। अब आप बुधावे नहीं हो, बुधावे नहीं हो। हिकड़ा भी अल्लाह अल्लाह करण वाला होसी तो क़यामत ना आसी। जदा अल्लाह अल्लाह करण वाले गए पीछे क़यामत अची वेसी। अल्लाह अल्लाह आखण वाला उहे तो अल्लाह वाले होते न, उहे तो अल्लाह वाले होते जेके अल्लाह अल्लाह आखन। जिंदी दिल भी अल्लाह आखे, जुबान भी अल्लाह आखे, हथ भी अल्लाह आखन, अखा भी अल्लाह आखन, ज़हन भी अल्लाह आखे, जिंजा जिस्म दे अंदर रगा रेशे भी अल्लाह अल्लाह आखन, वाल वाल चो अल्लाह अल्लाह दा जिक्र आवे। ये नत को अल्लाह अल्लाह करन इनी दे लाए त माल आवे त खाऊ, माणे को फसावो, डोकड़ खिनो, इनी दे लाए अल्लाह अल्लाह कोनी कितने अपने अल्लाह को राजी करन दे लाए अल्लाह 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 बेकिता है। वही तो अल्लाह वाले जैसी ताई ये हो सकते सी क़यामत ना आसी। मतलब तो क़यामत ताई अल्लाह वाले कायम हो सन। जेके को नजर नहीं आंदे तो अख दा कसूर है कि को देखण च ना आए तो कोशिश नहीं की। लेकिन अल्लाह दे वली सगोरे क़यामत ताई हलसन पे जिंदे लाए हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हर शे दुनिया दी उलमा रब्बानीयीन। हदीस पाक जो उलमा दा नाला आया असां को औलिया आखेंदे से क्यों जो उलमा उहे जिनको अल्लाह याद होवे। वो आलिम ही नहीं जिनको अपने इल्म दे मथू अमल न होवे। आलिम इल्म चो निकतले, इल्म तालीम सिखण सिखावण, ताल्लुम तालीम इल्म सिखण सिखारण, जान हासिल करण हिकड़ी हिकड़ाए मानू को जान हासिल थी वने ऐं ब्याए जेका जान हासिल कितीस उनदे मथों अमल करे। मिसाल के मानू किताब लिखा गाड़ी हलावण दा, ड्राइवरी दा, त ड्राइवरी किए करींदी है वो किताब सजाओ लिखा। मैं जड़ा मानू चाह जे किताब पढ़िया मैं सजा किताब पढ़ गया, अब ड्राइवरी मां सजी पढ़ गया पर ए बैठे ने ड्राइवरी करें देन हलें देन मेरे को हलावण कान डावे। मैं किताब सजा पढ़ गिस, इन्हें किताब कौन पढ़ा लेकिन ये हलाई वेंदे पेन पे। मैं सिर्फ पढ़ा मैं जान हासिल की, इन्हें किताब अमल। मैं ड्राइवरी दा किताब पढ़ा लेकिन ड्राइवर नथी सगिस ए ड्राइवर थी गए क्यों तो इन्हें दा अमल त पिछे ये समझो तो एकड़ा ड्राइवरी दा किताब पढ़न वाला या ड्राइवरी करण वाला जेड़ा फर्क है इतना ही फर्क है जितना इल्म दे किताबें पढ़न वाला ऐ इल्म दे मथों अमल करण वाले च फर्क है। असा मुल्ले मौलवी किताब पढ़ते किसे समझते से हाने आलिम बनी जगे से अंगूठा माए वाला आलिम थे से असा आलिम को नहीं थे से असा जान हासिल की लेकिन आलिम नहीं से। ड्राइवर ही जैसी तई ड्राइवर नहीं थी दा जैसी तई अमल न करे गाड़ी न हलावे तो तू किथू आलिम बड़ी जगह है।
किताब ते पढ़ी लेकिन अदब कौन सीखी, तू अमल कौन की, ते कोई इश्क कौन आया। नमाज दा तरीका ते पढ़ के पर नमाज अदा करने दा तरीका ते गुडाई कौन आया। तू वुजू ते कीता, तू अपने वात तो धोता लेकिन अपने वात को पाक तो कौन कर सकाई। बूथ तो धोता ही लेकिन अपने अखे दी अपनी निगाह को महफूज ही कौन कर सके। अपना वजूद तो गुस्ल की लेकिन अपने वजूद को गुनाह को बचाई कौन सके। कितना पीछे तू आलिम है, आलिम हो जिनको अपने इल्म दे मथो अमल भी होवे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत, दरबारे आलिया वीर शरीफ केबला साईं मुफ्ती साहब। एदा फर्क पुत्र आलम थीवण, इल्म पढ़े पीछे अमल भी करे उनदे मथो ओहो आलिम। एड़ी तरह सुनाणो औलिया दा इनकार न करीजे। क़यामत ताईं अल्लाह दे वली इस धरती ते पैदा थींदे रहसन पे। अरबी कुरान चाओ, हाफिज़े को बुधो, आलिमे को बुधो। रब फरमादा वब्तगू इलैहिल वसीला, उनदे तरफ वसीला गोलो। जको तुसां को अल्लाह ताईं पुजावे एड़ा वसीला गोलो। अल्लाह ताईं पुजावण वाले तो अल्लाह वाले जके अल्लाह ताईं पुजेंदे पेन इहे अल्लाह जा वली आहिन। जेकरा जैसी तई कुरान करीम में वब्तगू इलैहिल वसीला मौजूद आहे, मना वसीलो गोल्यो जो मतलब आते धरती में ओए वसीला आहिन तरह तो कुरान चवे तो गोल्यो ना। मांडी जो चवा तो बाबा हिते चंद्र गोल्यो, धरती ते चंद्र गोल्यो, सभी चना बाबा साईं अहात ॾाढा भला, पर हुन दिमाग कम नहीं पिया करेंदा साईं। अज टी ही तारीख थी गई साईं आखना जमीन ते चंद्र गोलो, चंद्र तो हमेशा आसमान ते नजर आता है। जमीन ते गोलो गोलो यानी मादूम शे जका शई नहीं जिंदी जाई थे कानी का एड़ी शे को गोलन देला जेकरा मैं हुक्म करा तो मैं चरिया प्या थींदा। जदा अल्लाह फरमाइंदा प्या तो वसीला गोलो यानी अल्लाह वाले गोलो। यो हुक्म क़यामत ताईं मुसलमाने को है तो पीछे अल्लाह दे वली भी क़यामत ताईं धरती दे अंदर रहण वाले। क़यामत ताईं अल्लाह जा वली, लेकिन सुञाणप जी कोशिश कयो ओए वली आहिन केड़ा। एक ने चयो बाबा कपड़ा हुजन भला पातल, ड्रगा जुब्बा पातल हुजन, पटका वडा हुजन, चादरू वगैरह हुजन, दाढ़ियों दिगड़ियों रखल हुजन, अबा सुरमा धुरमा पातल हुजन, दंदन वगैरह लड़कल हुजे, समझती यो अल्लाह जो वली आहे। पंहिंजे तरफा निशानी ठाई बेन जो त ना बाबा चढ़ा हुजन पातल, जंजीर लगल हुजन, कुर्फ लगल हुजन, आई उन्हें चढ़न जे अंदर वरी वडो पुतलो मोचड़े जो अंदर लगल हुजे। अध मथो कूड़ल, अध दाढ़ी कूड़ल, अध शहपर कूड़ल, हिकड़ो भिरू कूड़ल हुजे। मुवल कुकुड़ जेको खाए यानी सफा बेगैरत हुजे, इहो अथव अल्लाह जो वली। एक चयो बाबा जो न पी हुजे, न मां हुजे, न पुत्र हुजे, न धी हुजे, उहो अथव अल्लाह जो वली। माण्हुनि पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां खणी वली ठाहिया, पर वली तुंहिंजो ना आहे। वली माना दोस्त, तुंहिंजो दोस्त ना आहे जो तूं थो निशानियूं ठाहीं, मुंहिंजो दोस्त ना आहे जो मां थो निशानियूं ॿुधायां। जंहिंजो दोस्त आहे निशानियूं उहो ॿुधाईंदो त मुंहिंजो दोस्त कहिड़ो आहे। सुभान अल्लाह। जंहिंजो दोस्त आहे उहो ॿुधाईंदो त मुंहिंजो दोस्त कहिड़ो आहे। हाणे उहो अल्लाह ॿुधाए थो वलीउल्लाह औलिया अल्लाह, अल्लाह जा दोस्त। हाणे रब तो फरमात मुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि, निशानियूं मां थो ॿुधायां। अक़ल सलीम अल्लाह तो फरमाए मूं तव्हां खे ॾिनो आहे, पंहिंजे अक़ल सां सम्झो सोचो। अखियूं रब ॾिनियूं अथव
कन्न अल्लाह ॾिना अथव, ज़हन ॾिनो अथव, दिल ॾिनी अथव, पोइ तव्हां वीचार कयो, ॾिसो त अल्लाह जा वली कहिड़ा आहिनि, जंहिंजे अंदरि इहे निशानियूं ॾिसो पोइ पक ॼाणो त इहो अल्लाह जो वली आहे। ये निशानियूं न आहिनि वो अल्लाह जो वली कॾहिं बि न आहे। अबा ॿुधंदव निशानियूं, सिर्फ़ ॿ निशानियूं आहिनि, सवलियूं सवलियूं ॿ निशानियूं, इहे उनजे अंदरि ॾिसो। ऐं रब जो क़ुरान इन सां गॾोगॾु निशान ॿुधाइण सां गॾोगॾु ही बि ऐलान करे थो त तव्हां मंझां बि हर माण्हू अल्लाह जो वली थी सघे थो, जेकॾहिं ये ॿिनि चीज़नि ते तव्हांजो अमल थी वञे न, तव्हां पाण अल्लाह जा वली बणिजी वेंदव, पाण ख़ुदा जा दोस्त बणिजी वेंदव। ॿ निशानियूं कहिड़ियूं? अचो हाणे अल्लाह जो क़ुरान ॿ दफ़ा ज़ोर सां सुभान अल्लाह चओ त ॿुधायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो, अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून, उहे अल्लाह जा दोस्त आहिनि, अल्लज़ीना उहे आहिनि, आमनो जनी ईमान आंदो, यानी ईमान वारा अल्लाह जा दोस्त आहिनि। अल्लाह जा दोस्त ईमान वारा आहिनि, बेईमान अल्लाह जा दोस्त न थींदा। वरी रब करीम जल जलालो इरशाद फरमायो, वकानो यत्तकूल, ऐं परहेज़गार थिया। परहेज़गारी जन इख्तियार कई, मुत्तकी जेके थी पया, जन तकवा हासिल कई आहे। अल्लाह फरमायो तो उहे मुंहिंजा दोस्त आहिनि। ॿ निशानियूं रब करीम तो फरमाए, हिकिड़ी निशानी मुंहिंजे दोस्त जी आहे त ईमान वारो हूंदो, ॿी निशानी आहे त तकवा वारो हूंदो। निशानियूं आहिनि ॿ, ईमान ऐं तकवा। हाणे इन ॻाल्हि खे असांखे सम्झणो आहे, ईमान छा आहे, तकवा छा आहे। ईमान कंहिंजो नालो आहे, तकवा कंहिंजो नालो आहे। असां सभई अल्हम्दुलिल्लाह मोमिन आहियूं, मुस्लमान आहियूं। असांखे ख़ूब ख़बर आहे, कलमो पढ़ियोसीं, अल्लाह खे मञोसीं, सुहिणे रसूल खे बि मञोसीं, सुहिणे रसूल जी हर ॻाल्हि मञीसीं, असां ईमान वारा थी वियासीं। अब हा या न? पर ही याद रखो त मञण दिल सां थींदो आहे, ज़ुबान सां इकरार थींदो आहे, दिल सां थींदो आहे, मञण थींदो आहे दिल सां। दिल सां न मञो पोइ हिकिड़ो कलमो न, पोइ 100 कलमा पढ़ो, 1000 कलमा पढ़ो, लख कलमा पढ़ो, मोमिन कॾहिं बि कोन थींदो। मुनाफिकन खोड़ कलमा पढ़िया, अल्लाह से हिकिड़ो बि क़बूल कोन कयो। उन्होंने नमाज़ूं पढ़ियूं, उन्होंने हज भी कया, उन्होंने रोज़ा भी रखिया, उन्होंने तबलीगूं भी कयूं, उन्होंने मस्जिदूं भी ठहरायूं, लेकिन अल्लाह ताला को भी अमल उन्हनि जो क़बूल कोन कयो। हाणे कम त सभई इस्लामी करे रहिया हुआ, नमाज इस्लामी कम आहे, मोमिनन जो कम आहे, रोज़ा मोमिनन जो कम आहे, जिहाद मोमिनन जो कम आहे, अहिड़ी तरह हज मोमिनन जो कम आहे, मस्जिद ठाराइण मोमिनन जो कम आहे, तबलीग करण मोमिनन जो कम आहे, क़ुरान पढ़ण मोमिनन जो कम आहे। कम त सभई ईमान वार मोमिनन वारा पे कयूं, कलमा भी पढ़ियूं पे, लेकिन दिल सां न पढ़ियूं, दिल न मञो, अल्लाह ताला को भी अमल इन्हनि जो क़बूल कोन फरमायो। ईमान जे लाइ आहे दिल, ही दिल सुने रसूलुल्लाह के मञे ऐं सुने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे बि मञे। ईअं न त साईं सां इश्क जी दावा वॾी करे त बाबा असां वॾा आशिक़े रसूल आहियूं, मिठे महबूबन करीमन खां सिवा असांजी ज़िंदगी हराम आहे, जो हो न इश्क़े छा मुस्तफा तो जिंदगी फजूल है। नारो तो लगे, ॿियो कहिड़ो नारो हणंदा?
गुलामी रसूल में मौत भी कबूल है। नारो तो लगी वने, रसूलुल्लाह जी गुलामी में मौत भी कबूल, नारो तो लगी वने। नबी जी गुलामी में मौत कबूल, मरण जे लाइ असांजो मुसलमान तैयार आहे, निमाज पढ़ण जे लाइ तैयार ना है। निमाज भी तो रसूलुल्लाह जी गुलामी आहे, वह भी रसूलुल्लाह जी गुलामी आहे। निमाज भी तेसी ताईं अल्लाह निमाज ही कबूल न कंदो जैसी रसूलुल्लाह के सलाम कोन कंदे। अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू। जैसी ते अतहियात न पढ़ दे सोने नबी जे मथा दुरूद व सलाम न पढ़ दे, सलाम अर्ज न कंदे, तैसी अल्लाह निमाज ही कबूल कोन थो करे। या निमाज भी तो रसूलुल्लाह जी तो गुलामी आहे। पर फरमात सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, निमाज पढ़ो पर मुखे दिसी पढ़ो तो मां कियां थो पढ़ा, यानी मुझी गुलामी में निमाज पढ़ो। निमाज भी रसूलुल्लाह जी गुलामी में, नेक अमल रसूलुल्लाह जी गुलामी, इदाड़ी छड़ान रसूलुल्लाह जी गुलामी, मथो ढकण रसूलुल्लाह जी गुलामी, अबे अम्मा जो एहतराम कर रसूलुल्लाह जी गुलामी, इल्म दीन जो हासिल कर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुलामी। ये सब दीनी अमल जेतरा भी है मिठे महबूबन करीमन जी गुलामी। नारो तो माण्हू हणी रहियो आहे पर अमली तौर ते रसूलुल्लाह जो गुलाम भी त थी ॾेखारियो न। जॾा गुलामी कंदे त पोइ विलायत मिलंदई, तो गुलामी जो इनकार कयो तो गुलामी खां भगे तोखे विलायत किथां मिली? कूड़ हणी रहियो आहे ती फलाणो वली आया मां वली आया, विलायत उन्हें के मिलंदी जंहिं रसूलुल्लाह जी गुलामी कई। चओ सुभान अल्लाह। अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुझा सुना हबीब तमा इरशाद फरमायो, जेकर अल्लाह ताला साण मोहब्बत कयो था त पो मो रसूलुल्लाह जी इताअत कयो, फरमान बरदारी इत्तबा कयो। जे रस्ते साण मां हली रहियो आया इन रस्ते सां हलो त युहिब्बुकुमुल्लाह, त पो अल्लाह तमा साण मोहब्बत फरमाईंदो, ओ तमा अल्लाह जा वली थींदो, रब करीम जा महबूब तॾहिं थींदो जॾहिं सोने रसूलुल्लाह जी फरमान बरदारी कंदो। अल्लाह फरमायो त हिकिड़ो ईमान, ॿी आहे तकवा परहेज़गारी। उहा तकवा छा आहे? तकवा जो मफ़हूम आहे शरीयत ऐं तरीक़त पाक ते अमल करणो आहे। तकवा जी हिकिड़ी माना लुग़वी आहे, ॿी शरई आहे, टी हकीकी माना आहे। टे मानाऊं आहिनि तकवा जूं। लुग़वी माना है बचण, तकवा जी माना छा आहे? बचण, पंहिंजो पाण खे बचाइण। छा खां बचाइण? जहन्नम में दाइमी अजाब खां पाण खे बचाइण। जहन्नम में दाइमी अजाब खां पाण खे बचाइण। कहिड़े तरीक़े सां बचाइण? वो कलमो पाक आहे, दिल ऐं ज़ुबान सां। हिकिड़ो दफ़ो बि कंहिं पढ़ियो वा वो जहन्नम जे दाइमी अज़ाब खां अल्लाह उनखे हमेशा बचाए छॾींदो। दाइमी जो मतलब तो हमेशा जहन्नम में रहन। पर जेकॾहिं को गुनाहगार को मोमिना गुनाहगार बाज हदीस में आयो आ तो उनके सजा क़यामत में मिलंदी, लेकिन आखिर में अल्लाह ताला कलमे जी बरकत सां उनके बख्श करे वरी जन्नत में पहुंचाए छॾींदो। ही इंजिया लुग़वी माना कलमे पाक जे पढ़ण सां पाण खे
जहन्नम में हमेशा रहण खां बचाएं। बी आहे शरई माना। अल्लाह तबारक व तआला जिन शयन खां मना कया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शयन खां मना कया, जिन शयन जे करण सां अल्लाह नाराज तो थिए, अहिड़िन शयन खां पाण खे बचाइण। गार ॾियण में अल्लाह नाराज तो थिए, गिला करण में रब नाराज तो थिए, अहिड़ी तरह चोरी करण में अल्लाह नाराज तो थिए, जिनसी ॾोह करण में अल्लाह नाराज तो थिए, अहिड़ी तरह नमाज छॾण में अल्लाह नाराज तो थिए, कंहिंजे हक़ खाइण सां अल्लाह नाराज तो थिए, अहिड़ी तरह कंहिंसां नाहक़ विढ़ण सां अल्लाह नाराज तो थिए। यानी अहिड़ियूं शयूं छॾे ॾियण, इन खां पाण खे बचाइण, इन खे शरई तक़वा चयो वेंदो आहे। या शरई तक़वा आहे। बचाइण, पंहिंजे अख के बचाइण, पंहिंजे जुबान के बचाइण, पंहिंजे कन के बचाइण, पंहिंजे हथन के बचाइण, पंहिंजी सॼी बॉडी के बचाइण। कंहिंखां? जिन शयुनि खां अल्लाह मना कई। राग ॿुधण खां अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कई। हीअ आहे पंहिंजे कननि खे राग खां बचाइण। दोहलन, धमचरन, साज़न, सुरंदन खां पाण खे बचाइण, इहा आहे तक़वा। शराब भी पिए, चपड़ी जो भी फाको, राग भी गाए, चवे त मां अल्लाह वारो, मां सूफी आहियां। कूड़ो। अल्लाह तो फरमाए थो सूफी ना, इहो अल्लाह वारो आहे ई कोन, इहो मुंहिंजो दोस्त ई ना है जी पंहिंजो पाण खे बचायो ई ना, उहो मुंहिंजो दोस्त आहे। वकानू यत्तकून, जेके मुत्तकी थिया, बचाइण वारा थिया, पंहिंजो पाण खे अल्लाह जे मनशयल चीज़न खां बचाईंदड़ जेके आहिनि, उहे अल्लाह जा दोस्त आहिनि। नमाज छॾींदासीं अल्लाह नाराज थींदो, रोज़ो छॾींदासीं अल्लाह नाराज थींदो, ज़कात न ॾींदासीं अल्लाह नाराज थींदो, फितरो न ॾींदासीं अल्लाह नाराज थींदो, ज़मीन जो उशर ऐं ढल न ॾींदासीं अल्लाह नाराज थींदो। रब जी नाराज़गी खां पाण खे बचाइण, नेक अमल करण। ॿियनि लफ़्ज़नि में जिन शयुनि जो अल्लाह रसूल हुकुम कयो ते अमल करण, जिन शयुनि खां मना कई उन शइ खां रुकजी वञण, इन्ही खे तक़वा शरई चयो वेंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में अञा आसान कयां त इन्हीअ खे शरीयत पाक चयो वेंदो आहे। इहा आहे शरीयत पाक। रब करीम फरमायो वकानू यत्तकून, कलमो ईमान जे अंदर अची वियो। वकानू यत्तकून मफ़हूमी तर्जुमो थो कयां, ऐं उहे माण्हू अल्लाह जा वली आहिनि जिन जो शरीयत पाक ते अमल आहे, जिन जो शरीयत पाक ते अमल आहे। शरीयत पाक खे छॾे करे जेकर ॿियो को रस्तो वठे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, सही बुखारी शरीफ अंदर हदीस पाक, पर कसम खणी करे इरशाद फरमायो, लौ कान मूसा हय्या मा वसिअहु इल्ला इत्तिबाई। अज भी जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिरी जिंदगी में हाल हयात हुजन हा त मुंहिंजे तरीक़े खां सिवा को रस्तो ई कोन मिले सहा। रस्तो तो रसूलुल्लाह वारो आ, उन्हीं खां सिवा को रस्तो ही ना है। मुझा दोस्तों, अल्लाह जो रस्तो उन्हीं के मिलंदो जेको मदीने वारे घोट जो तरीको इख्तियार कयो आए। अल्लाह फरमाए तो वकानो यत्तकूल, ईमान वारा भी थिया, शरीयत पाक जे मथा अमल भी कयो। रब करीम फरमायो तो उहे मुझा दोस्त आहिनि। हाणे हजरत भिटई सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इन्हीं गाल के पंजे पेत जे अंदर बयान फरमायो आहे। सही फरमाइन पिया त राह शरीयत हलिया,
किनी पे आयो हाने तवाना सही फरमान पे तो राह शरीयत हलिया तफक्कुर तरीको हाल हकीकत रसिया मारफत मागो नासूत मलकूत जिबरूत इयो इनाम लधो बस लाहूत लघो वनी हाहूत गलिया शरीयत पाक जे रस्ते साण जेको हलियो अल्लाह ताला पोने के तरीक़े जा रस्ता दसींदो आए मुंजा दोस्तो पो अल्लाह जी दरबार ते पहुंची वींदो आ जेसी ते शरीयत पाक जो रस्तो न वठंदो तेसी ते उन के तरीक़े जो रस्तो ही कोन मिलंदो आहे हाने बे नंबर ते तकवा जो मफहूम शरीयत पाक जे मथा अमल करनो आए ही शरई तकवा आहे टे नंबर ते मां मुख्तसरन अर्ज करे रहियो आया हकीकी तकवाए अल्लाह करीम जल्ल जलालो फरमायो त मुंहिंजा वली ओए आन जेके ईमान वारा भी हुजन तकवा वारा भी हुजन यानी उन्हें वट कलमे वारी भी तकवा हुजे शरीयत वारी भी तकवा हुजे हकीकत वारी भी तकवा हुजे हकीकी तकवा केड़ी आ मां अर्ज कयो त तकवा जी लफ्जी माना है बचण छा माना है लफ्जी माना तकवा जी बचण रुकजी वञण मुंह मोड़े छॾण पंहिंजो पंहिंजे मथा कंट्रोल करण अख खे रोकण त गैर मुहरम जे मथा न पवे कन के रोकण त गारियूं गंद गिला न बुधे पेरन के रोकण त बुछड़े कम जे तरफ न वने हथन के रोकण त व्याज न खाए रिश्वत न खाए बुराइयों न करे बुछड़ाइयों न करे जुबान के रोकण कूड़ न गाल्हाए गिला न करे धोखेबाजी न करे गारियूं न जे हिया है शरई तकवा रोकण पंहिंजो पाण ते कंट्रोल कर बचाइण पाण खे शरई तकवा हकीकी तकवा इन्हीं का आला किस्म जी आहे उहा ॾुखी आहे उहा ख़ास अल्लाह जे वलियन खे अता थींदी आहे ऐं जंहिंखे उहा तकवा मिली वई उहो अल्लाह जो वली थी वेंदो आहे वो खास तकवा है खास पंहिंजो पाण खे बचाइणो आहे ऐं उहा तकवा कहिड़ी उहा दिल जी तकवा हूंदी आहे हिन दिल जे अंदर हिक खां सिवा ॿिए खां दिल खे बचाइण दिल ते कंट्रोल करण दुनिया जी मोहब्बत न अचे दुनिया वारे जी मोहब्बत न अचे लालच न अचे दुनिया जा ख्यालात न अचन हर वक्त हर घड़ी हर जाय ते हर हाल में हमेशा पंहिंजो अल्लाह याद हुजे इहा है तकवा हकीकी इहा तकवा हकीकी आ जंजेला अल्लाह हक तुकाती ही जो लफ्ज फरमायो अल्लाह का ड्रिजो जको हक है तकवा जो जको हक है ड्रिजण जो उन हिकड़े अल्लाह का सिवा हिन दिल जे अंदर बियो न अचे मुंजा दोस्तो हे कलमे वारी जेका तकवा है सो तोखे पंहिंजो पी भी पढ़ाए छड़ी दो कलमो अमर जीजल भी कलमो सिखारे छड़ी दई भाव भी सिखारे छड़ी दई मुल्लो भी तोखे कलमो सिखारे करे कलमे वारी लुगवी तकवा तोखे हासिल थी वेंदी बी तकवा जेका शरीयत पाक जी आ इया तकवा तोखे आलमन खां हासिल थे दे उलमाए कराम तोखे बुधाईंदा अख जी तकवा छाए जुबान जी तकवा छाए पेरन जी तकवा छाए हथन जी तकवा छाए ये उलमा तोखे बुधाईंदा तू आलमन जो मोहताज थी दे इल्म शरीयत जो मोहताज थी दे छो जो शरई तकवा है त शरीयत जे इल्म जो तोखे मोहताज थियणो पवंदो जॾहिं तो शरीयत पाक जे आलमन खां इया
तकवा वर्ती हासिल करे वये अमल भी करे वये हाणे दिल जी तकवा दिल त पंहिंजे कंट्रोल में होदी ही काने का हिकड़ी घड़ी जे अंदर कई ख्यालात दिल जे अंदर ईंदा इन दिल जे अंदर अल्लाह जो जिक्र अल्लाह जो ख्याल किए अचे बाकी दुनिया जे ख्यालन खा दुनिया किए बची वई दिल किए बची वने इनी दिल के सुधारण जे लाए इन तकवा हकीकी के हासिल करण जे लाए अल्लाह वारन जे दरवाजे ते वजणो पवंदो आहे उन्हनि वटि वञी करे तोखे पीरियड वठणा पवंदा पीरियड अटेंड करना पवंदा क्लास वठणा पवंदा उन्हनि जे महफ़िलनि में वञणो पवंदो उन्हनि जे मजलिसनि में वेहणो पवंदो उन्हनि जो नूरानी ऐं बातिनी निगाह तुंहिंजे क़ल्ब जे मथां अचनि तुंहिंजे दिल जे मथां अचनि तुंहिंजे दिल मंझां कट ऐं कीनो ऐं ख़राबियो सभ खां पहिरां कढनि पाक कनि उन्ही खां बाद तुंहिंजी दिल दुनिया जे ख्यालन खां महफूज़ कनि पोइ अल्लाह जो जिक्र तुझे दिल जे अंदर आणन जदा अल्लाह जो जिक्र दिल जे अंदर अची वयो ही दिल त अल्लाह ताला ठाही आई पंहिंजे जिक्र जे लाए आहे पंहिंजे जिक्र जे लाइ रब करीम जल जलालो दिल के पैदा फरमायो जदा हिन दिल जे अंदर उन्हें अल्लाह जी याद अची वई ही दिल हर शय खां जदा बची वई त पोइ हाणे तोखे तकवा हकीकी हासिल थी वेंदी अल्लाह जे कामिल जी दरबार में ईंदे ओए तोखे सेखारींदा त बाबा अल्लाह जो जिक्र कर कल्बी लतीफो हला केड़ी तरह कल्ब तो जो जिक्र कंदो कल्बी लतीफे जो जिक्र दसींदई तरीको तोखे दसींदा हिय तुंजी दिल अल्लाह अल्लाह कंदी ओ अल्लाह अल्लाह करण जो तरीको तोखे दसींदा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो लिकुल्लि शैइन सिकाल हर शय के साफ करण वारी हिकड़ी मुई हुंदी आ जैसा उन्हें के साफ कयो विंदो आ का पोची हुंदी आ उन्हीं सा साफ कयो विंदो आ बाबू बन करीमन फरमायो वसिकालतुल कुलूब जिक्रुल्लाह बुलंद आवाज सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं दिल जी सफा करण वारी शे दिल के साफ करने वाली चीज कहड़ी हबीबन करीमन फरमाए तो अल्लाह जो जिक्र है जरा तुझी दिल अल्लाह जो जिक्र कंदी तुझी दिल हाने पाक थींदी वेंदी साफ थींदी वेंदी बुरायन का पाक पुछड़ायन का पाक किनायन का पाक लालच का पाक फितनन का पाक फसादन का पाक हाने उनन का पाक थी करे हाने तुझी दिल में तकवा हासिल थींदी दुनिया जी मोहब्बत का बचंदे दुनिया जे कमन का बचंदे दुनिया सा तुझी दिल न लगंदी हाने दिल लगंदी त खालिस अल्लाह जी जात साण पई लगंदी सुभान अल्लाह ओ त साईं वीहड़ वारन का पुछो त सही पंजो घर छो छजी पंजो वतन छो छजी पंजा बच्चा छो छजी जंगल में तोखे छा पियो मिले जबलन में तोखे छा पियो मिले कब्रिस्तानन में तोखे छा पियो मिले उते अकेलो अकेलो 10 ॾींह वेही पयो 40 ॾींह वेही पयो 100 ॾींह वेही करे तू अल्लाह के पियो याद करी उते तोखे छा पियो हासिल अचे पाण फरमान पद बाबा ही हकीकी तकवा पियो हासिल कया दिल के दुनिया जे चीजन का बचाइण जी कोशिश करे रहो एकड़े जी याद दिल जे अंदर अचे हमेशा दिल पंजे अल्लाह के याद करे दुनिया जो गालियों विसरी वनल मुझा दोस्तों रुगो दिल जी तकवात ना आए पो रूह जी भी तकवा आए रूह के भी बियन शयन का बचाइणो आए रूह जे अंदर भी अल्लाह जो जिक्र उहे भी तमा के फकीर सेखारींदा अल्लाह जा वली सेखारींदा त कल्बी जिक्र का बाद रूही जिक्र किए
कीअं हूंदो आहे उन खां बाद अल्लाह जा फ़कीर जी दरबार में तोखे वञणो पवंदो अल्लाह जा दोस्त तोखे सेखारींदा रूह के पाक कीअं कबो कल्ब के पाक कीअं कबो ख्यालात के पाक कीअं कबो उन के सिर्री लतीफ़ो चयो वेंदो आहे पंहिंजे राज़न के पाक कीअं कबो उन के खफ़ी लतीफ़ो चयो वेंदो आहे पंहिंजे ख़ासि राज़न के जेके अल्लाह सां बाने जा थींदा उहे कीअं हासिल थींदा उन के अख़फ़ा लतीफ़ो चयो वेंदो आहे हाणे पंहिंजे नफ़्स के कीअं पाक कबो ख्याल पाक थी वया रूह पाक थी वयो दिल पाक थी वई दिल जी भी तकवा हासिल थी वई ख्यालन जी भी तकवा हासिल थी वई रूहन जी भी तकवा हासिल थी वई राज़न जी भी तकवा हासिल थी वई हाणे नफ्स जी तकवा कीअं हासिल थींदी ओ भी अल्लाह जा कामिल वली सगोरा तोखे एड़ो ज़िक्र दसींदा आहिनि बाकायदे पीर ॾाए हिकिड़ो ज़िक्र दसियो वेंदो आहे हिन नमूने साण तो ज़िक्र कंदे त तुंहिंजे नफ्स के अल्लाह पाक बनाए छॾींदो जदा तुझे मरण जो वक्त ईंदो पो अल्लाह जा मलाइक तो वट नाज़िल थींदा तोखे अची करे चवंदा त या अय्यतुहल नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतन मरदिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ओ मुतमइन्न नफ्स ओ पाक नफ्स पंजे रब सा राजी थियण वारा नफ्स अल्लाह जे जिक्र में जिंदगी गुजारण वारा नफ्स मोट पंजे रब जे तरफ उड़ा तो आयो होवे उन्हीं तरफ तो मोटिया रादियतम मरदिया राजी भी होंदे ऐ अल्लाह तोखे राजी भी करे छड़ी दो राजी त आहे पर अञा वधीक रब राजी कंदी पो देर छा जी आ फदखुली फी इबादी हलिया मुझे नेक बांधन में मुझे वलियन में शामिल थी वदखुली जन्नती त पो मुझी जन्नत जा दरवाजा तुझे लाए खुला पया है अलिया मुझे बांधन में शामिल थी रब तो फरमाए मुझे वलियन में शामिल थी नफ्सी लतीफा बुधाई दई पीरियड हली रहा तकवा जा ए वली जी तकवा किए थी हासिल थी है नफ्स जी तकवा तो के बुधाईंदा नफ्स जो जिक्र बुधाईंदा नफ्सी लतीफो तो के बुधाईंदा उन्हीं का बात तो के लतीफे कालब बुधाईंदा यानी एड़ो जिक्र तो के बुधाईंदा रुगो दिल रूह राज न बल्कि तुझो सजो वजूद पेरन खां वठी करे चोटी ताई तुझो रगो तुझा रेशा तुझा नह तुझा हड तुझो रत तुझो चम तुझा वार तुझा दंद ये हर शय रब करीम जे जिक्र में मसरूफ थी वेंदे बेटे सरकार से रहमतुल्लाह ताला ले फरमायो तन तस्बीह मन मणियो थकजी पायो हाने तमा के बुख वरायो वा हथ ही कोन तो खजे तवा जो मथे सही फरमान पे तन तस्बीह मन मणियो ही दिल तंबूरो जल तंदूजे तलब जो वहदत सुर वजल वहदहू ला शरीक लहू इहो ही राग रगुल मूतू कबल अन तमूतू इहो हाज हथल इहदिन सिरातल मुस्तकीम इहो पहपेरल वफी अनफुसिकुम
अफला तुबसिरून इहालो चलिंगल सभई उज़वा सय्यद चवे पिया पिरियले पुरझल ये सुता मरसुहल निंद्र इबादत तिनजी भली सुताई प्या हुजल तॾहिं बि इन्हनि जी निंड भी इबादत लगी पई आहे। ही अहिड़ा पीर आहिनि हिकिड़ा तव्हांखे तकवा जा साहिब पढ़ाईंदा अल्लाह जे वलियनि खां सवा मौलवियुनि जे मदरसनि में इहे सबक कोन्हनि के मुल्लनि जे मक्तबनि जे अंदरि इहे सबक कोन्हनि के पीएचडी जे डॉक्टर जे यूनिवर्सिटी जे अंदरि इहे सबक कोन्हनि के स्कूल कॉलेज जे अंदरि इहे सबक न आहिनि। इहे सबक तव्हांखे तकवा जा मिलंदा त अल्लाह वारनि जे खानकाहनि तां मिलंदा दरगाहनि तां इहे दर्स मिलंदा उन्हनि सां निस्बत रखंदो तकवा हासिल थी। पहिरीं तकवा लुग़वी कलमे वारी उहा हासिल थी बी तकवा शरीयत पाक वारी उहा हासिल थी टी तकवा जेका अहम आए हकीकी तकवा आए जॾहिं उहा हासिल थींदी आहे पोइ रब करे फरमाईंदो आहे त हाणे मुंहिंजो इहो वली आहे। ये निशानियों उनके अंदर ॾिसो उहो मुंहिंजो दोस्त आहे वकानू यत्तक़ून ही मुंहिंजो दोस्त आहे जंहिंखे तकवा हासिल आहे। टाइम सोढ़ो आहे न त तकवा ते अञा मां वधीक बयान करे दिलियूं ठारिया हा अञा बि तव्हांखे ॿुधायां त तकवा कंहिंखे चयो वेंदो आहे। मां मुख़्तसर अर्ज़ कयो ये टिनी क़िस्म जी तकवा जंहिंखे हासिल थींदी आहे पोइ उहो अल्लाह जो थींदो आहे दोस्त। छा थींदो आहे दोस्त उनखे वली चवंदा आहियूं अल्लाह जो थियो वली। और रब करीम थियो फरमाईंदो आहे जॾहिं अहिड़ियूं तकवाऊं पंहिंजे कननि खे बचाई पंहिंजे ज़ुबान खे बचाई पंहिंजे अखियुनि खे बचाई पंहिंजे हथनि खे बचाई पंहिंजे पेरनि खे बचाई शरई तरीक़े सां बि बचाई तकवा हासिल कई तरीक़नि जे पाक सां उन तरीक़े सां हकीकी तकवा भी हासिल कई। उनके अखियुनि में अल्लाह उनके कननि में अल्लाह उनके जुबान ते अल्लाह उनके ज़हन में अल्लाह उनके दिल के अंदर अल्लाह उनके रूह के अंदर अल्लाह उनके वार वार के अंदर रब करीम जो जिक्र मौजूद है। रब फरमायो जदा एतरे कदर तकवा हासिल कंदो है ना तो उनके मां पंहिंजो करीब कंदो आहियां करीब। वमा यज़ालु अब्दी यतकर्रबु इलैया बिन नवाफिल हमेशा मुंहिंजो बानो नफली इबादत साण ई मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे। नफली इबादत असां नफिल रुगो नमाज के चवंदा आहियूं त इहा नमाज का नफिल न पुट नफिल माना वधियल नफिल जी माना छा वधियल फर्ज माना कटियल अल्लाह सही वाध मंझा कटे हिकड़ो हिस्सो मुकर्रर करे दिनो इहो आहे फर्ज हिकड़ो हिस्सो मुकर्रर करे दिनई बेपहरी मुकर्रर करे दिनई न तो सजो डी नमाज पढ़ जो अल्लाह से सजे डी मंझा कटे बेपहरी जो टाइम मुकर्रर करे दिनई पहरी मुकर्रर करे दिनई एड़ी तरह कटे दिनई असा के हिस्सा ठाहे दिनई हिस्सो हिस्सो करे दिनई लाजिम कई थी ता के पढ़ो ओ थियो लाजिम असन मथा फर्ज बियो आहे वाजिब वजूब चुंबड़ी वणन वारो लगी हो बस ही ता का जुदा न थींदो आने यो जरूर तवा के अमल करनो बियो आहे सुन्नत माना तरीको के जो सोने नबी जो सोने नबी जो तरीको टियो आहे नफिल न अल्लाह फर्ज कयो न वाजिब कयई न सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम तरीको ये सब के बुधायो न वध्यल या शे ज्यादा या तमा ज्यादा कयो पो जेकरा तमा फर्ज नमाज पढ़ी सुन्नत पढ़ी वाजिब पढ़ी हाने जका बी था नफिल पढ़ नमाज पढ़ो तवा जा नफिल तवा रमजान जा रोजा रखा तमा 3 रोजा हर महीने जा 13 14 15 जा रखा
अड़ी तरह 10 मुहर्रम जा रोजा रखिया ये सुन्नत है 10 मुहर्रम जो रोजो रखियो या सुन्नत अड़ी तरह तमा जेके सो इन का सिवा खमीस जो रोजो रखियो सूमर जो रोजो रखियो या भी सुन्नत हाणे इनी का सिवा तमा अरबा जो रोजो रखियो 25 जो रोजो रखियो तमा मुहर्रम सजो महीनो रोजो रखियो यो तमा जे थियो नफिल नफली रोजा भी थींदा नफली नमाज भी थींदी आ नफली कुरान पढ़न भी थींदो आ एड़ी तरह नफली सलात पढ़न भी थींदा जिंदगी में हिकड़ो भेरो सलात पढ़न फर्ज आ ए जेडी मल भी नबी जो नालो अचे ओडी मल सलात पढ़न वाजिब आ चंगो कम कयो ओडी मल सलात पढ़ो सुन्नत आ उन्हें का सवा ता जेडी मल तेडी मल सलात पढ़दा रहो यो ता जरा नफिल आ ता जे नफली सलात आ एड़ी तरह जिक्र बांग जो सुन्नत मुअक्कद करीबुल वजूब शायर इस्लाम के अंदर दाखिल बांग अल्लाह जो जिक्र वक्त ते यो जिक्र वाजिब नमाज पढ़ो नमाज अल्लाह जो जिक्र अकीमिस सलात ले जिक्री वक्त ते या नमाज के अंदर जिक्र फर्ज एड़ी तरह जेके फर्ज वाजिब जिक्र उन्हें का अलावा हाँ तवा उठो तभी अल्लाह याद वेहो तभी अल्लाह याद जागो तभी अल्लाह याद सुमो तभी अल्लाह याद खाओ था तभी अल्लाह याद दिसो था तभी अल्लाह याद हलो था तभी अल्लाह याद पंजो कमकार था कयो दिल यार में यो तांजो नफली जिक्र है यो तांजो नफली जिक्र फर्ज वाजिब तो जरूरी है पर रब तो फरमात मुंजो बानो मुंजो कुर्ब हासिल कंदो नफली इबादत सा नफली जको जिक्र कयो नफली जका इबादत कयो नफली जका सलात पढ़ो नफली जका कुरान पढ़ो इहा इबादत इनी सा फर्जन का पहिरों दर्जो फर्जन जो फर्ज न पढ़े रुको नफिल ते जोर आ अल्लाह से कबूल न कंदो पहिरा फर्ज अदा कर फर्ज का बाद नफिल वाजिब पो सुन्नत मौकिद पो गैर मौकिद पो मुस्तहब हाने तू नफिल वनी अदा कर रब तो फरमात मुझो बानो फर्ज जो तुम पाबंद होंदो आ वाजिब तो पढ़ंदो आ सुन्नत न छदींदो आ एड़ी तरह मुझो बानो मुस्तहब भी अदा कंदो आ पर नफिल भी कोन छदींदो आ नफिल भी जदा पढ़ंदो आ पो मां पंजो कुर्ब दींदो आ यहां से जुबान तो हो दिल जिक्र तो हो जुबान सा बियो दिल सा पर हिन रूह भी रब जे जिक्र में लगाए छजो नफ्स भी अल्लाह जे जिक्र में लगायो राज भी रब जे जिक्र में लगायो एड़ी तरह पंजो नफ्स भी अल्लाह जे जिक्र में पंजो सजो वजूद अल्लाह जे जिक्र में यो नफली जिक्र एडो बड़ो करे वरतई पो रब करीम फरमाइंदो आ त मां उनी सा मोहब्बत कंदो आया मां उनी के पंजो कुर्ब दींदो आया मां उनी के वेझो कंदो आया एतरो वेझो थी विंदो आ एतरो कुर्ब दींदो आया जो कुंतु समअहुल लज़ी यस्मउ बे मां इन जे कनन जी ताकत बढ़जी विंदो आया जिसा मुजो बानो हाणे बुधदो आहे बसरहुल लज़ी युबसिरु बे अखन जी ताकत बढ़जी विंदो आहे जिसा ॾिसंदो आ वयदहुल लती यब्तिशु बिहा मुंहिंजे हथनि जी ताकत बढ़जी विंदो आहियां जिसाण मुंहिंजो बानो पकड़ींदो आ वरिजलहुल लती यमशी बिहा मां उन्हनि जे पेरनि जी ताकत बढ़जी विंदो आहियां जिसाण मुंहिंजो बानो पंध बि कंदो आहे हाने अल्लाह फरमाइंदो आ मां पंहिंजी ताकत ॾींदो कुदरती ताकत ईंदी आ हुन वटि ॿियनि लफ़्ज़नि में चवां कुदरती ताकत हुन जे कननि में कुदरत जी ताकत अखियुनि में कुदरती ताकत हथनि में कुदरती ताकत पेरनि में कुदरती ताकत जॾहिं कुदरत जे तरफ़ खां ताकत अची वई पोइ वेझे वारनि खे बि ॾिसंदो आ परे वारनि खे बि ॾिसंदो आ वेझे वारनि जी बि ॿुधंदो आ परे वारनि जी बि ॿुधंदो आ वेझे ते भी हथ पहुंचंदा आहिनि परे ते भी हथ पहुंचंदा आहिनि वेझे भी पहुंची वेंदो आहे परे ताईं भी पहुंची वेंदो आहे छो जो कुदरत जी ताकत हुनजे बाडी जे अंदर आई आहे हुन पंहिंजी बाडीअ खे अल्लाह जे ज़िक्र सां पाक कयो अल्लाह जे ज़िक्र सां तकवा हक़ीक़ी हासिल कई हाणे अल्लाह जे ज़िक्र सां हुनजी सॼी बाडी पाक थी वई त रब जो नूर हुनजे अंदर दाख़िल थी वियो जॾहिं अल्लाह जो नूर अची वियो त
कुदरत भी रब जी अची वई। हाणे अल्लाह पाण थो ॿुधाए जॾहिं मुंहिंजे बाने में न इहा ताक़त अची वेंदी आहे, इहो नूर अची वेंदो आहे, मुंहिंजी कुदरत मुंहिंजे कननि में, मुंहिंजे अखियुनि में, मुंहिंजे हथनि में, मुंहिंजे पेरनि में, त पोइ मुंहिंजे बाने खे ताक़त केॾी थींदी आहे, उहा ॻाल्हि बि अल्लाह क़ुरान में ॿुधाए छॾी आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे जमायतन के चयो त बल्किस मूं वटि अची रही आहे, उनजो तख़्त हिते आणो आहे, केरु तव्हां मंझां तख़्त बल्किस खणी अचे। जिन चयो सही मां थो खणी अचां, पर रब करीम फरमत वक़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक। उन माण्हू चयो, उन माण्हू चयो जंहिं वटि किताब जो थोरो इल्मु हुओ, किताब जो थोरो इल्मु, उन चयो अना आतीक बि, इहो मां तव्हां वटि खणी ईंदुसि। ठीकु आहे, केॾी महिल खणी ईंदे? क़ब्ल पहिरियां, अन यरतद इलैक तरफुक, हे तुंहिंजी अख जो मथूं पिंपड़ियूं हेठनि पिंपड़ियुनि सां मिलंदियूं ई कोन, मां पहिरियां तख़्त आणे हाज़िर कंदोसि। पहिरियां तख़्त आणे हाज़िर कंदोसि। फलम्मा रआ मुस्तक़िरन, जॾहिं ॾिठई हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ॾिठो, ओॾी महिल ॾिठई अरे ही तख़्त त मुंहिंजो आॾो पियो आहे, हे क़ुरान आहे अल्लाह जो, ऐं ख़बर अथव तख़्त केतिरो परे हो? महीनो पंध माण्हू वञे, महीनो पंध लॻेसि, मोटे ॿियो महीनो पंध। हलो सही, तख़्त काथे? सबा मुल्क जे अंदरि, कहिड़ी जाइ ते? हिकिड़ो ॿाहिरां वॾो पनाह दीवार, शहर सॼे जी कोट जंहिंखे चवंदा आहिनि किलो, उन किले खां बाद वरी शहर जो किलो अलॻि, उन खां बाद वरी जो बल्किस जो जेको पंहिंजो जेको जेका जाइ हुई उन जो कोट, टियों कोट उन जो, उन खां बाद जेको ख़ासि जाइ 4-5 कोटनि जे अंदरि उहो तख़्त रखियल हुओ, ऐं उहो तख़्त ठाहियो हुओ, उनमें लोह भी हुओ, उनमें चांदी भी हुई, सोन भी हुओ, भी जड़ात वगैरह मीनाकारी भी हुई, ऐं बा उन जे अंदर काठ भी हुओ, ये सब शयूं उन जे अंदर हुई। वो केतिरो हो? 40 हथ हीअं वेकरो डिघो, 30 हथ वेकरो, 10 हथ मथे उभो, एडो वॾो तख़्त हुओ। उन खे खणण जे लाइ किरेनूं खपनि हा, ओस ताईं वञण जे लाइ मिशनरी वञे हा, एतिरनि इन दरवाज़नि खे खां तख़्त खे ॿाहिरि कढण जे लाइ इहे जेके दरवाज़नि खां एॾो वॾो तख़्त न अचे हा, दीवारियूं टोड़ियूं पवनि हा, उन टोड़ण जे लाइ मिशनरी जी ज़रूरत आहे, किरेननि जी ज़रूरत आहे, जंजूरनि जी ज़रूरत आहे। माण्हू गॾु थींदनि, आखिंदनि न बाबा कम वॾा आहे, माण्हू खपनि, कम वॾा हा, माण्हू पे खपनि थई, मिशनरियां वन खलका गॾु थी वञ, पिछे इहो तख़्त निकिले, पर निकिले भी जे भजे भी न, भुरे भी न, खराब भी न थी वे, होए भी सालिम। वे तुर्किया दी का मिशनरी आवे जगह हिकड़ी जगह तू मसीह ता चा बी जाते छोड़ा जा, एड़ी का मशीनरी आवे उनदे मथू तख्त रखी जे, पीछे से महीना बंद करे, 1.5 महीना लगे, आस्ते आस्ते मिशन हले। सुलेमान अलैहिस्सलाम कण पहुंचे, अले कितना टाइम लगे, पर अल्लाह का फरमाए ए मिशीने दी ताकत ए मेरे वली दी ताकत ए है क़ब्ल अन यरतद इलैक तरफुक, तेरी अख छंबी सी कांत में तख्त हाजिर कर निकले साईं।
अब घणे मानू घिन वेसी सही अकेला वेसा मिशीना घणा होसनी का ब न होसी कदा सबा मुल्क डिठा ही मां कदा डिठाई कोनी बल्कि सा इलाका डिठई सही मां कदा गई कोनी अड़ तू रस्ते दा सुहा हई सही मां रस्ता गिधाई कोनी अण जे अख च भी एडी ताकत अचेगी जो रस्ता भी देख गया उस ताई पहुंच भी गया तो केड़े पासे सबा दा मुल्क है तख्त बल्किस दा केड़े पासे प्याए ए दीवारे दे अंदर यो घिड़ किए गया उस ताई पहुंच भी गया अकेला मानू ओ तख्त कठ भी गया और दरवाजे को किरास भी कराया कोटे ने मथू बचाया अख छिप च रस्ते च ना ए दिठा ना ओ दिठा तख्त च सुलेमान अलैहिस्सलाम कड़ पहुंचा रब फरमाए तो मेरे वली को यह ताकत आंदी है जद मैं उन्हीं दे कन्ने